सखर पुराने सखर जो 200 साल पुरानो मस्जिद मातमी जुलूस बरामद वधीक ॾिसंदासीं मोहम्मद कासिम मलिक जी हिन रिपोर्ट में। पुराना सखर खां 2 साल पुरानो मातमी जुलूस जेके मस्जिद मातमी जुलूस चयो वेंदो आहे। अचो त वधीक हिते जेके अवाम ऐं मातमी जुलूस में अज़ादार मौजूद आहिनि, इन्हनि खां वधीक पुछा कंदासीं संदसि हिन मातमी जुलूस बाबति छा चवणु आहे। जीअं पुराणे सखर जो 5 मुहर्रम जो मातम क़दीमी आहे, 250 सालनि खां हलंदो थो अचे ऐं मोमिन हितां जी ज़ियारत बि करंदा पूरे शहर मां, बल्कि मां चवंदुमि मुख़्तलिफ़ सिंध जे ज़िलनि मां हिते माण्हू ईंदा आहिनि। ईअं ई असांजा वॾनि खां वठी सबील बि अलम पाक ते हैदरी मस्जिद ते पुराणी असां हणंदा था अचूं। ऐं हींअर हिन साल असां डिस्ट्रिक्ट काउंसिल सखर सां मिली करे उन सां गॾु ताउन करे असां इहे सबील हई आहे। सबील हणण जो मक़सदु इहो ई आहे त मौला हुसैन जो जेको मैसेज आहे, मौला हुसैन जो जेको पैगाम आहे सॼी इंसानियत लाइ, सॼी इंसानियत जी ख़िदमत लाइ, बिला रंग नस्ल ज़ात बात, त कीअं इंसानियत खे असां न सिर्फ़ु प्यासनि खे पाणी पीआरियूं, बल्कि जेके परे खां मुसाफ़िर आया आहिनि बुख ते आहिनि उन्हनि खे असां कुझु न कुझु इमाम हुसैन जे नाले ते न्याज़ ॾियूं। ऐं कीअं करे जेके आज़ादार आहिनि मौला जा ऐं असांजे इमाम जा जेके परे परे खां अचनि था उन्हनि खे कहिड़ी बि तरीक़े सां फैसिलिटेट करे सघूं, उन्हनि जी ख़िदमत करे सघूं। ऐं मौला जो मैसेज जेको इंसानियत जो आहे, जेको इस्लाम जो आहे, जेको सभिनी सां भाईचारे जो आहे, जेको प्यार जो आहे, मोहब्बत जो आहे, न सिर्फ़ु उहो अॻिते वधायूं बल्कि मौला जी जेकी करबला जी यादि आहे उहा बि ताज़ा कयूं। तक़रीबन 200-300 साल पुराणी आहे क़दीमी मातम आहे ऐं हे 5 मुहर्रम जो असांजे मौला गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम जी निस्बत सां कयो वेंदो आहे। हे तक़रीबन हिते पंहिंजे तक़रीबन इंटीरियर सिंध जा अलाए केतिरा मोमिन ईंदा आहिनि। असां पाण बि, असांजा वॾा बि, असांजे परॾाहनि खां वठी ड्यूटियूं हलनि थियूं। जुलूस काफ़ी पुराणे वक़्त खां वठी हलंदो थो अचे। इनखे मस्जिद जो मातम सॾियो वेंदो आहे। इन जा काफ़ी बानी आहिनि जेके बाक़ी सैयद साईं, काफ़ी सुहिणा सैयद हुया जेके मस्जिद खे मातम खे सॾियो वेंदो आहे। काफ़ी अंजुमनियूं बागरू जी आहे, लाड़काणो आहे, रते तेरो आहे, उतां जी अंजुमन हिते ईंदियूं जेके मातम ईंदो आहे। उन खां सवाइ हितां मस्जिद हैदर मस्जिद जेकी आहे हितां खां वठी वोट ॾोल ताईं पोइ ट्राउ थींदो आहे मातम। काफ़ी पुराने मातम जो मस्जिद सॼो वेंदो आहे। जी बिल्कुल, 5 मुहर्रम का एक कदीमी जुलूस है जिसमें अभी हम खड़े हुए हैं और एज़ फार एज़ सिक्योरिटी इज़ कंसर्न अल्हम्दुलिल्लाह पुलिस हम फुल प्रूफ सिक्योरिटी प्रोवाइड कर रहे हैं, जिसमें हमने लेयर वाइज सिक्योरिटी है। स्टार्टिंग फ्रॉम आउटर गेट्स जो हैं उनकी एग्ज़िट और एंट्री को हमने सिक्योर किया हुआ है। जिसी तरह हम एक इधर एंट्री एग्ज़िट गेट पे खड़े हुए हैं, प्रॉपर आपने देखा वॉक थ्रू गेट्स हैं और प्रॉपर चेकिंग के साथ लोग जो हैं वो अंदर आ रहे हैं। फिर इसी तरह लेयर वाइज अगर हम अंदर जाएं तो अंदर भी हमने सिक्योरिटी की एक लेयर बनाई है जिसमें हमने जो प्रोसेशन का रूट है उसको अच्छे तरीके से ब्लॉक किया हुआ है। और साथ जो प्रोसेशन है उसके आगे बैक पे है, फ्लैंक्स पे, हर लिहाज से हमने प्रॉपर पुलिस जो वो तैनात की और वो बड़े पीसफुल तरीके से प्रोसेशन जो है वो आगे बढ़ रहा है और अल्हम्दुलिल्लाह बड़े अच्छे तरीके से जो सारे मामलात हैं वो आगे जारी हैं। जीअं त कई साल पुराणो ऐं पुराणे सखर जो मस्जिद मातमी जलूस निकिरण वक़्तु तव्हां हिन आज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त हिते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जूं मुख़्तलिफ़ ज़िलानि खां ईंदड़ जेके आज़ादार आहिनि उन्हनि जे लाइ सबीलनि जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे ऐं हुकूमत पारां बि जेके इंतिज़ाम कया वेंदा आहिनि उहे तव्हां ऐं इंतिज़ामिया जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। रेंजर ऐं पुलिस अलर्ट कई वई आहे ईंदड़ रस्तनि खां जेके अवाम जी तलाशी ऐं उन जी हिफ़ाज़ती इंतिज़ामनि जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। जी सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।